सिजावल मां खे ख़बर ॾींदा आहियूं शीतलदास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल शहर में मौजूद तारीख़ी क़ब्रिस्तान सैयद जलाल शाह बुखारी सैयद मिस्री शाह ऐं सैयद यारू शाह क़ब्रिस्तान जे अंदर रोलू कुत्ता ऐं गॾह वलर मौजूद मुशरफ दौर इक़्तिदार में अॻूणे तालका नाज़िम मरहूम गुलाम अकबर शाह शिराज़ी पारां ॾियारियल चौदीवारी ऐं गेट 2010 वारी महा ॿोॾि खां पोइ टुटी ख़त्म थी वञण खां पोइ हर चूंडियल MNA ऐं MPA तोड़े टाउन चेयरमैन ऐं डिप्टी कमिश्नर खे ॿीहर क़ब्रिस्तान खे चौदीवारी ॾियारण जी शहरनि ऐं सियासी समाजी मज़हबी हलक़नि जे अॻुवाननि लिखत में दरख़्वास्तूं पिणु ॾिनियूं, पर हेल ताईं सिजावल जे टिनी क़ब्रिस्ताननि जलाल शाह मिस्री शाह ऐं महसूमनि जे क़ब्रिस्ताननि सैयद यारू शाह क़ब्रिस्तान खे चौदीवारी कोन ॾिनी वई आहे। उन सिलसिले में शहरनि चूंडियल नुमाइंदनि ऐं डिप्टी कमिश्नर जे मुसलसल बेध्यानी ऐं लापरवाही ते अफ़सोस जो इज़हार कंदे हुननि चयो त सिजावल जे टिनी क़ब्रिस्ताननि में सिंध ऐं सिजावल जी अज़ीम शख़्सियतुनि मज़हबी अदबी सियासी अॻुवाननि शाइरनि जिन में सिंध जे अवामी इनक़लाबी शाइरनि सरवेच सिजावली महमद ख़ान मजीदी शाइर हबीबुल्लाह सांगी सिजावली सूरज सिजावली मुहक़िक़ तारीख़दार हाजी सरवर शाह बुखारी अज़ीज़ जाफ़रानी अब्दुल गफ़ूर कापड़ी उस्ताद नूर मोहम्मद कशी मौलवी अब्दुल्ला मेमन मौलाना अब्दुल गफ़ूर काज़मी नामियारे सहाफ़ी अब्दुल हुसैन मेंद्रो इमदाद शाह बुखारी ऐं हाजी अब्दुल अज़ीज़ मेंद्रो समेत सिजावल जे केतिरनि ई अज़ीम किरदारनि जूं आख़िरी आरामगाहूं मौजूदु आहिनि। सिजावल जे शहरनि ऐं सियासी मज़हबी अदबी हलक़नि जे अॻुवाननि हाफ़िज़ सईदुल्लाह मेमन अख्तर हुसैन मेंद्रो अयाज़ आमिर शेख जे GM मेमन मौलवी अशरफ मेमन शहजाद शाह बुखारी सैयद इकबाल शाह बुखारी ज़ाहिद अज़ीज़ मेंद्रो सूबाई वज़ीर जेल खातो वर्क्स एंड सर्विस हाजी अली हसन ज़रदारी खां मुतालबो कंदे हुननि चयो त सिजावल ज़िले जी मालिकी कई वञे ऐं सिजावल जे क़ब्रिस्तान खे चौदीवारी ॾियारे मुक़दस जायुनि खे बेहुरमतीअ खां बचायो वञे।